फैज़गंज अखरी थाणे जी हद ॻोठ जहानिया आबाद में पसंद जो पहिरियों कंदड़ माशूक लाशारी जे क़त्ल के हिकु महीनो गुज़रण बावजूदि अखरी पुलिस जवाबदार राबेल बांभण खे गिरफ़्तार न करे सघी। वाज़ेह रहे त हथियारबंदनि घर अंदरि दाख़िल थी माशूक लाशारी खे गोलियूं हणी क़त्ल करे फरार थी विया हुआ। वाक़े बाद माशूक लाशारी जी ज़ाल जी फरियाद ते अखरी थाणे ते हिकु औरत समेत 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो हुयो। अखरी पुलिस कार्रवाई कंदे सदाम गुल बांभण, अल बचायो बांभण समेत माशूक लाशारी जी ॿी घरवारी खे गिरफ़्तार करे जेल मोकिले छॾियो, जॾहिं त हिकु जवाबदार राबेल बांभण खे अखरी पुलिस अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। माशूक लाशारी जी ज़ाल बख्तावर, ज़हीर लाशारी, ग़ुलाम अकबर लाशारी ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त माशूक लाशारी जे क़त्ल केस में रूपोश जवाबदार राबेल बांभण केस तां हथ खणण लाइ मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त राबेल बांभण कूड़ी मीडिया ट्रायल करे इल्ज़ाम हयो आहे त फरियादी धुर सां ठाह थी वियो आहे। इन ॻाल्हि में का बि सदाकत नाहे। जवाबदार सोशल मीडिया जो फ़ाइदो वठंदे ग़लति ॻाल्हि करे रहियो आहे ऐं जवाबदार धुर मां जान जो ख़तरो आहे। एसएसपी खैरपुर तौहीद मेमन, डीआईजी सखर, आईजी सिंध खां मुतालबो आहे त केस में रूपोश जवाबदार राबेल बांभण खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची